अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। मुरीद शाख में क्रास बंद वारे इलाइक़े में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿ नींगर पाणी में ॿुॾी फौत थी विया। फौतियुनि में सरदार अली ऐं हुसैन अली मीराणी शामिल आहिनि। संदनि घरनि में कोहराम मतल आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, मुरीद शाख में क्रास बंद वारे इलाइक़े में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿ नींगर पाणी में ॿुॾी फौत थी विया। फौतियुनि में सरदार अली ऐं हुसैन अली मीराणी शामिल आहिनि। संदनि घरनि में कोहराम मतल आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। मुरीद शाख में क्रास बंद वारे इलाइक़े में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿ नींगर पाणी में ॿुॾी फौत थी विया। फौतियुनि में सरदार अली ऐं हुसैन अली मीराणी शामिल आहिनि। संदनि घरनि में कोहराम मतल आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। मुरीद शाख में क्रास बंद वारे इलाइक़े में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿ नींगर पाणी में ॿुॾी फौत थी विया। फौतियुनि में सरदार अली ऐं हुसैन अली मीराणी शामिल आहिनि। संदनि घरनि में कोहराम मतल आहे।